एक तरफ़ थर फेस्टिवल हली रहियो आहे त ॿिए पासे थरकोल जा जेके मुतासिर आहिनि, घोड़ाणी डैम जा मुतासिर आहिनि, उन सां गॾु अवामी तहरीक जा जेके अॻवान कारकुन आहिनि उहे औरतुनि समेत हिन वक़्तु जेकासे DC ऑफिस खां अॻियां जेको रोड वेंदड़ आहे जिते कल्चरल कॉम्प्लेक्स आहे उते जिते फेस्टिवल थिए पियो उन रोड ते ई धरणो हणी वेठा आहिनि। अचो त हिन सां ॻाल्हि ॿोल कयूं त छा चवणु आहे। थर जा रंग जे नाले सां फेस्टिवल रचाए पियो वञे, सो असां थर जा बाशऊर पढ़ियल लिखियल नौजवान सम्झूं था त हिकिड़ो इहो मज़ाक़ आहे, छो जो थर जी को सकावत वेंटिलेटर ते आहे ई कोन जो उन्हनि खे शहरनि में ई जो ई खणी अचे उठनि खे मेलनि ते चाढ़िजे या इन क़िस्म जो को प्रैक्टिस कजे। ही बुनियादी तौर ते फंड खाइण जो, थर जे नाले ते फंड खाइण जो हिकिड़ो ड्रामो आहे जीअं अॻे हिननि खाधो आहे। हिते कोयले जूं खाणूं लॻायो पिया, हिते मिटी आहे, हिते लूणु आहे, हिते ग्रेनाइट आहे, उन्हनि ते तव्हां कंपनियूं हिते कमु कनि, उते हज़ारे मज़दूर लॻी सघनि था, पर ही माण्हू हिते चवनि था त हिते जा माण्हू जाइल आहिनि, बेकम आहिनि, उन्हनि जे करे ॿाहिरियां माण्हू वठी अचो पिया। माण्हू जेके आहिनि ॿाहिरां जे इलाइक़नि न वञनि था, हज़ारे ढोर जेके आहिनि उहे काए वञनि पिया माल जे चारे जे हिसाब सां। उन ई टाइम ते मेलो लॻाइण हिकिड़ी थरियुनि सां जेका आहिनि ॾाढी ज़्यादती आहे। असां मुतालबो था कयूं सिंध हुकूमत समेत आला इख्तियारनि सां त थरियुनि जी तज़लील बंदि कयो। थर जो कोयलो थरियुनि जो आहे, पहिरीं थर जे कोयले ते जेको बुनियादी हक़ आहे उहो थरियुनि जो आहे, उन्हनि खे पंहिंजा बुनियादी हक़ ॾियो। उन्हनि खे ज़मीनी मामला जेके जकड़िया पिया आहिनि, रेवेन्यू डिपार्टमेंट कंपनियुनि जा नौकर थी वेठा आहिनि, ऑफिसनि में नथा वेहनि, माण्हू ज़लील पिया थियनि ऑफिसनि में, उन्हनि खे पंहिंजा हक़ ॾिना वञनि। असीं को हिन सकाफ़त आहिनि मेलनि जा मुखालिफ़ न आहियूं, पर उन्हनि जो टाइम हंधि हूंदा आहिनि, उन वक़्तु जेको आहे ख़ुशियूं मल्हाइबियूं आहिनि। हिन वक़्तु हिकिड़े पासे ख़ुदकशियूं पियूं थियनि, हिकिड़े पासे माण्हू लॾपलाण पिया कनि, हिकिड़े पासे इस्पतालनि में दवा कोन्हे, नंढड़ा मासूम ॿार तड़पी मरी रहिया आहिनि। उन्हनि बुनियादी हक़नि जे लाइ का बि तवजा कोन्हे। इहे सिर्फ़ु मेला लॻाए अयाशियूं करणु चाहिनि था। असां हितां जे हिन DC खे चवणु था चाहियूं त तो जेको हीउ मज़ाक़ कयो आहे, थर जे माण्हुनि सां मज़ाक़ कयो आहे, तूं हीउ जेको आहे सो पंहिंजा पैसा फॿाइण थो चाहीं ऐं जेको हुकुमरान सां बिट थी हीउ जेको थर सां मज़ाक़ कई आहे, इहा मज़ाक़ असांखे क़बूल न आहे। असां हिननि खां इहो मुतालबो था कयूं त जेसीं ताईं असांजा जाइज़ मुतालबा तस्लीम न कया वेंदा तेसीं ताईं जेको आहे उहो असां हितां खां न उथंदासीं ऐं तव्हांजे घरनि जे अॻियां जेको आहे उहो एहतजाज कंदासीं। हिते जेकासे ख़ासि तौर ते जेकासे सख़्तु नारेबाज़ी कई पई वञे त थरकोल में जेके कमु कंदड़ कंपनियूं आहिनि उहे मक़ामी माण्हुनि खे रोज़गार न पियूं ॾियनि ऐं घोड़ाणे डैम जा जेके मुतासिर आहिनि उन्हनि जो बि अञा ताईं को जेकासे जेके उन्हनि जा मुतालबा हुया उहे मंज़ूर न आहिनि थिया। हीअ जेकासे एहतजाज करे हिते वेठल आहिनि DC थरपारकर पिणु जेकासे हिननि वटि ॻाल्हियूं करण जे लाइ आयो, पर हिननि खुतो जवाबु ॾेई छॾियो ऐं शर्त रखियो त MPs ऐं MNS जेके आहिनि उहे हिते असां वटि अचनि, जिन असांखे एहतजाज ख़तमु करायो। हिन वक़्तु जेका एहतजाज जारी आहे, हिन जो इहो ई मुतालबो आहे त असांजा जेके समूरा जाइज़ मुतालबा आहिनि उहे तस्लीम करे थरकोल जूं जेके कंपनियूं हिते ज़्यादतियूं कनि पियूं उन्हनि जो नोटिस वठी थर जा जेका माण्हू आहिनि उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे। गाज़ी बजीर, अवामी आवाज़ TV न्यूज़ मिठी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।